सिंधु दर्शन गाने ॿुधायो ॿोली बचायो। अमारा कल्ह असां सोचुनि ते सम्झो अॼु हिकु क़दम वधीक गहराइयूं सां खणूं था। जेको सोच बार बार वड़जाइजे थो उहो आहिस्ते आहिस्ते ज़िंदगी बणिजी वञे थो। दादी, सोच ज़िंदगी कीअं बणिजे थी? बेटा, तमामु सादो सवाल आहे। पहिरियां ई सोच अचे थी, पोइ असीं उनखे वड़जायूं था, पोइ इहा आदत बणिजी वञे थी ऐं आहिस्ते आहिस्ते इहो संस्कार बणिजी वञे थो। सोच खां अमल, अमल खां आदत, आदत खां संस्कार ऐं संस्कार खां क़िस्मत ठहे थी। त छा असांजो फ़सरत बदिलजी सघे थो दादी? हा पुट, फ़सरत ठहियलु आहे, जनम खां न आहे। हिकु मिसाल ॾिस, जेकॾहिं ॿारु रोज़ु गुस्सो ॾिसे त गुस्सो फ़सरत बणिजी वञे थो। जेकॾहिं ॿारु प्यार में रहे त प्यार फ़सरत बणिजी वञे थो। माहौल सोच ठाहींदो आहे पर सुजाॻी क़िस्मत बदिलाईंदी आहे। दादी, संस्कार बदिलजी सघजनि था? हा पुट, आहिस्ते आहिस्ते, ज़बरदस्ती सां न, सुजाॻीअ सां। हिकु सोच बदिलाए उनखे रोज़ु वड़जाए। साफ़ सोच, शांती सोच, प्यार सोच ऐं ज़िंदगी बदिलजंदी ॾिस। हाणे सम्झ में आयो दादी? त पुट यादि रख, तूं पंहिंजे संस्कारनि जो ठाहींदड़ आहीं। जेको बार बार सोचींदीअ उहो ई बणिजी वञे थो। ओम शांति शांति शांति।